नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे सॾ ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम जारी आहिनि। जॾहिं त अॼु खिपरो जे हिंदू यंग जनरेशन जे अॻुवान नंदलाल बचाणी, प्रकाश कुमार, नंद भगतवाणी, सनी सिंधी अवामी न्यूज़ ऑफिस पहुता आहिनि, जिते हिननि अवामी न्यूज़ पारां सकाफ़ती सॾ जी भरपूर आजियां कई आहे। हिननि सकाफ़ती रंग सां सिंगारियल अवामी न्यूज़ स्टूडियो जी साराह कई आहे। हिननि चयो त अवामी न्यूज़ सिंध जी सकाफ़त जे हवाले सां वॾो कमु कयो आहे। असीं अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत के जस पेश करियूं था, जंहिं सिंध जी सकाफ़त के झर झंग में उजागर कयो आहे। थी त अवामी न्यूज़ वारा जेको असांजो भाउ जेको इन जो चेयरमैन आहे पंहिंजो अब्दुल रज़ाक राजपूत साहब, उन ई तमामु सुठो हिकिड़े मज़लूमनि जो आवाज़ु आहे असांजे खिपरो शहर में। असांखे ॾाढी ख़ुशी थी, असां अॼु हिते आयासीं। असां सकाफ़त डे सां अवामी न्यूज़ वारनि जा ॾाढा थोराइता आहियूं त जिन माना इहो सकाफ़त डे जे हिसाब सां इहो प्रोग्राम रखियो आहे। ऐं हिननि ॾाढो स्टूडियो VIP नमूने सिंगारियो आहे, जंहिंमें हिननि अजरकूं सिंधी सकाफ़त रली वग़ैरह जा माना VIP करे हिननि स्टूडियो सां असांजी विज़िट कई आहे। अॼु हिंदू यंग जनरेशन जे प्लेटफॉर्म तां असां सां गॾु असांजे सदर साहिबु आहे, असां आहियूं, असां सभिनी हिते विज़िट कई। असां ॾाढा थोराइता आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा, जिन ही प्रोग्राम रखायो आहे ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर कयो आहे। पूरे हिंद ऐं सिंध में सिंधी जिते बि आहिनि असांजा उहे हिनखे ॾिसंदा हूंदा, ॾाढो ख़ुशि थींदा हूंदा त अवामी न्यूज़ वारनि अॼु जेको प्रोग्राम रचियो आहे तमामु सुठो रचियो आहे। असां वरी बि अब्दुल रज़ाक राजपूत साहिब जा थोराइता आहियूं, जिन इहो प्रोग्राम रचियो आहे उन्हनि जा तमामु घणा थोराइता आहियूं। तमामु बहितरीनु पियो लॻे, असांखे ॾाढी ख़ुशी थी। तमामु ई असां ॾिठोसीं स्टूडियो तमामु बहितरीनु हो। हिननि जा जसलऊं ऐं एतिरो बहितरीनु स्टूडियो शायदि किथे हुजे जहिड़ो असीं कंहिं म्यूज़ियम में पहुची विया आहियूं। तमामु ज़बरदस्त हिननि जो चेयरमैन जेको अब्दुल रज़ाक साहब ऐं गॾु हरीश KBC जे तमामु बहितरीनु नमूने सुहिणे नमूने सिंगारियो आहे ऐं हिनखे असां विज़िट कयो आहे यंग जनरेशन जे तरफ़ां ऐं तमामु बहितरीनु मज़ो अचे पियो, तमामु ज़बरदस्त। ऐं सकाफ़त जे हवाले सां जेको ॾियारो मिलायूं पिया, हीअ असांखे तमामु जाम मज़ो आयो। अॼु असां ॾियारो मिलायो आहे सिंध टोपी जो, अजरक जो, हिन सिंध खे उजागर करण लाइ, असां हिंदुनि खे उजागर करण लाइ। हीअ सिंधी माण्हू जेके बि आहिनि असांखे तमामु बहितरीनु माण्हू लॻा, जेके सिंध टोपी अजरक जो हिननि जेको शऊर विधो आहे ऐं असांखे तमामु मज़ो आयो। जीए सिंध, जीए पाकिस्तान। तव्हां असांखे तमामु सुठो पियो लॻे, अवामी न्यूज़ वारनि सुठो तावन कयो असां सां गॾु पंहिंजो कल्चर डे, सिंधी कल्चर डे असां सां मल्हायो गॾु, असां सां सुठो तावन कयो। असांखे हिते म्यूज़ियम, असां हिते स्टूडियो में आयासीं, अवामी स्टूडियो में असांखे त एतिरो मज़ो अची वियो हली त जहिड़ो को असां कंहिं म्यूज़ियम में आया आहियूं। ऐं असां सभु सिंधी गॾु आहियूं, असां सां गॾु मुस्लिम दोस्त बि असां सां गॾु हुया। असां हिकु ईअं फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं सिंधी ॾींहुं त असांखे सम्झो हिकिड़ो ईद जी ख़ुशी जो मौक़ो असांखे मिलियो हुजे। असांजी दीवाली, असांजी होली, असांजी ईद, असांखे उनखां वधीक असांखे जेको आहे न मज़ो ईंदो आहे। असांखे तमामु सुठो लॻंदो आहे। असांखे सिंधी कल्चर डे आहे ऐं जीए सिंध, जीए पाकिस्तान। हिकु सिंध हिकु सकाफ़त जे नाम सां अवामी न्यूज़ जो जेको स्लोगन आहे, असीं हुन सां गॾु हलूं पिया। ऐं अॼु जेको आहे असां हिंदू यूथ जनरेशन जे पारां असां अवामी न्यूज़ स्टूडियो जो विज़िट कयो आहे ऐं असीं जेको आहे जसलऊं जेको आहे अब्दुल रज़ाक राजपूत चेयरमैन जा, जंहिं जेको आहे एतिरो तमामु बहितरीनु स्टूडियो सिंगारियो आहे, जंहिं जेको आहे सिंधी सकाफ़त असांखे उजागर करण में एतिरी मदद कई आहे। ऐं तमामु घणा थोराइता आहियूं अवामी न्यूज़ स्टूडियो वारनि जा। ऐं ॿियो जेको आहे असीं जेको हिन प्लेटफॉर्म हिंदू यूथ जनरेशन पारां हिते आया आहियूं, असीं इहो उजागर करण लाइ आहियूं त असीं जेके आहियूं सिंध धरती जा वारिस आहियूं ऐं असां हमेशह सिंध धरती सां गॾु रहंदासीं। जीए सिंध, जीए पाकिस्तान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।